भिरिया सिटी शहर ऐं भरपासे चौपाए माल में वबाई बीमारियूं पखिड़जण लॻियूं। 3 मेंहूं मरी वियूं। मुतासिर मालवंदनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज कंदड़नि मुतासिर मालवंदनि ॿुधायो त भिरिया सिटी में ऐं भरपासे में चौपाए माल जूं बीमारियूं वबाई सूरत इख्तियार करण सबबि माल मरे पियो, जंहिं करे ॻणती जो शिकार थी विया आहियूं। मुतासिर मालवंदनि ॿुधायो त चौपाए माल में बीमारियुनि सबबि 3 मेंहूं मरी वियूं ऐं केतिरियूं ई मुतासिर आहिनि। ज़ाब्ते लाइ को बि तहरुक न वरितो वियो। ख़बर तव्हां सां शेयर करे आहियूं। भिरिया सिटी शहर ऐं भरपासे में चौपाए माल में वबाई बीमारियूं पखिड़जण लॻियूं। 3 मेंहूं मरी वियूं। मुतासिर मालवंदनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज कंदड़ मुतासिर मालवंदनि ॿुधायो त भिरिया सिटी ऐं भरपासे में चौपाए माल जूं बीमारियूं वबाई सूरत इख्तियार करण सबबि माल मरी पियो, जंहिं करे ॻणती जो शिकार थी विया आहियूं। मुतासिर मालवंदनि ॿुधायो त चौपाए माल में बीमारियुनि सबबि 3 मेंहूं मरी वियूं ऐं केतिरियूं ई मुतासिर थियूं आहिनि। ज़ाब्ते लाइ को बि तहरुक न वरितो वियो। मालवंदनि लाइव स्टॉक खाते जे आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त वाक़िए जो नोटिस वठी ग़रीबनि जे चौपाए माल खे मरण खां बचाए वञे। इन वाल सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे धरती टीवी जो रिपोर्टर नदीम मंगी। जी नदीम, छा अपडेट्स इन वाल सां आगाह कजो। बिल्कुल, भिरिया सिटी आसपास में चौपाए माल जी बीमारियुनि में वबाई सूरत अख्तियार करे वई। मालवंद जूं मेंहूं मरण शुरू थी वियूं आहिनि। लाइव स्टॉक खाते पारां मालवंद जो एहतिजाज कयो वियो आहे। इन सिलसिले में भिरिया सिटी जे वार्ड नंबर 4 कलोड़ा कॉलोनी वासी अब्दुल सत्तार कलोड़ो एहतिजाज कंदे ॿुधायो त गुज़िरियल महीने खां चौपाए माल में मुख़्तलिफ़ बीमारियूं गंड कालरो खुंग जी बीमारियूं समेत ॿियनि बीमारियूं वठिजी वियूं आहिनि, जंहिं सबबि मुंहिंजी 3 लखनि जी मेंह मरी वई आहे, जॾहिं त मुंहिंजे भाउ जूं 3 मेंहूं पिणु मरी वियूं आहिनि। असां ग़रीब माण्हू आहियूं। चौपाए माल ते असांजो गुज़ारो आहे। हिननि चयो त असां पंहिंजे बचनि जो पेट पालियूं था चौपाए माल ते, जॾहिं त जानवरनि जी बीमारी सबबि असांजो माल मरी रहियो आहे। हिननि इहो मुतालबो कयो आहे। लाइव स्टॉक खाते जे वज़ीर अब्दुल बारी पिताफ़ी ऐं नौशरो फ़िरोज़ डिप्टी डायरेक्टर नौशरो फ़िरोज़ खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी असांखे टीमूं मोकिली वञनि, जीअं असांजा जानवर बची सघनि। जी नदीम, तफ़सील ॾियण लाइ महिरबानी।